मुंहिंजो नालो वाजिद अली आहे। वॾा तू बस ही ॾिस, वॾा ॻाल्हि ॿुध। हाणे मुंहिंजा जेके बि व्लॉग्स ईंदा उहे सभु सिंधी में हूंदा, छाकाणि असांखे उर्दू में जेका आहे न किक नथी मिले। हल न हल, तुंहिंजा व्लॉग केरु ॾिसंदो पोइ सिंधीअ में? वॾा ठीकु आहे, जेकॾहिं तूं सिंधीअ में व्लॉगिंग कंदे त पोइ सिर्फ़ु सिंधी ई ॾिसंदा, ॿिया कीअं ॾिसंदा माण्हू? ओ चरिया, हिन दुनिया में 6500 लैंग्वेजिस ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि, सभिनि जे लाइ मां अलॻि अलॻि व्लॉग वेई ठाहियां। यार पोइ अगरि सिंधी में व्लॉगिंग कंदे त पोइ तोखे सब्सक्राइबर ऐं व्यूज़ त तोखे सफ़ा घटि मिलंदा। पोइ अरे हेॾे तोखे ख़बर आहे असांजो मुर्शिद व्लॉगिंग जो बादशाह साईं इरफान जुनेजो छा चवंदो आहे त यार कंटेंट अच्छा बनाओ, सब्सक्राइबर ऐं व्यूज़ पाणे मिली वेंदा बेकुल। यार ही चरियो आहे, छॾेसि, ही असांजी सलाह ते हलंदो ई कोन, रुगो पंहिंजी हलाईंदो बसि, वञी खॾ में पए। हा वॾा, अॼु अनाउंस इहो ई करिणो आहे त हाणे खां पोइ जेके बि मुंहिंजा व्लॉग्स ईंदा उहे सभई सिंधी में हूंदा, ऐं जेके ॾिसणो आहे ॾिसे, जेके न आहे ॾिसणो उहो बि ज़रूरु ॾिसे। मां हिन में ख़ुशि आहियां, ऐं अगरि तव्हांखे बि सही लॻे थो त मूंखे ज़रूरु कमेंट में ॿुधाइजो। वॾी थधी आहे।